अदा नूरल ही वट पानी पी, तुझे इंजर गरम थी वई आहे। अल्लाह किथां किथां पे धुआं कढी। माई के करे मुझे दो हफ्ते तुखे दम जी बीमारी दी छे त मोहते कपड़ो ले घुमना लाचार भैया लहसुन खोलो घुमदी दी मती न पियो सियो पानी हरामा मुते तुझी मर्जी अदा। तू पानी छो पेंदे, तू रत पेंदे रत। तू हाणे सोची तो मां कंहिंजो रत पिया। हाँ मामन तो रही गया मां आदम खोर मरन जो रत पियंदो हाँ हाँ चंद्र ग्रहण रात मुझा बदन त वडा निकरीदा आहिनि हथन जा नह वडा थींदा आहिनि असल मां शिकारी थी माण्हू जो रत पियण लाइ वतंदो आहियां माण्हू ॻोल्हींदो ईअं न ॾिस ॾिस हे मुंहिंजे ॾिस हे मुंहिंजा तोड़ा सावा थिया आहिनि हे मुंहिंजो कदम फिरी वियो आहे हाँ ॾिस 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 न न न न न बाक़ी छा नज़र आई मूंखे पिचूं पिचूं छा जूं पिचूं ये मोगे अच्छे करण लाइ मु क्रीम है हो जेजा कुछ सलामड़ी अखिन में रही आन निभागी गौर साडस मुखे छो तो डजारी तहां जी मिल्कियत मु खादी आ छा तहां जी मिल्कियत सा तहां जे मर्याद पी कलूर कया ज्वारी हो ना जुआ में हारा छडी पेंजी मिल्कियत यार तहां भई सुनिया के न कम जा इन्हीअ जे करे तो सुनिया ही छितो गयो आ मां तो चवाई मत कर माई मत कर मुझे दिमाग जो रगू थी फाटल पर नको उनका बस करवारी माई चा मुखई वनी करंटीना में पाण के बंद करणो पवंदो खुदा को तो मां जान छड़ाए असांजी या खबर भी कौन थी पैसे कतरीना के करंटीना पे चवे देख मरे तो मुंजो भा नूर मोहम्मद नूर लो खाती खोरारो कित्या अंदर कमरे में वेवा कमरे में आराम करना आयो न आराम किथे ही दस एडी सतसुरी बुधाई मां जो कावड़ में कमरे में हले हुआ ता त भार नी भेन न सजो तर त पाए छडियो तोरा भार बार जमींदार थण जो खबरू कंदा था वतने तो वरी ते तंजो रत पी छडियो जूस पी पानी पी सिद्धो सौ चो ना पेजे भा जो भर झलो तो थी जेके गोठ वाला इज्जत न था देने त असा जो रत पी गयो वली गाल थी तो के खबर ही काने का अदो नूरल मूरल जने असा थोड़ी कनी बनी बनी संभाईंदा थी मन बाका त के जमींदार समझदा ए पाड़े पट्टी वाला समझंदा के संगे चैन घरन दा चंगा मुर्स आइन हाने छा थियो फैसले का पो मामलो मठी थियो हल बा जिता गुजरू था सलाम ना कयो न मानो रे पुटना निकता हलिया तो हई एडी दोस्त थी पया दिल थी ते गोलियों हन पर ना गोलियों के तेरे थियो अरे रे बुरा गोली ना ला जाए खावा का जेल ले विदे अब तो मुके जेल वजनो कोने को इने कर मां अपने कमरे में थो जा जेल भी मुरसल ले खयान कहां त मुरसा आयो ही कोन सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।